ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नई दिल्ली जो सीनियर सहाफ़ी ग़ुलाम अब्बास धोकी लाॾाणो करे वियो। ग़ुलाम अब्बास धोकी खे शुगर ऐं ब्लड प्रेशर वधी वञण करे फ़ॉलेज जो अटैक थी पियो। गिम्स अस्पताल गंबट में गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां दाख़िल हो, जिते ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो। ग़ुलाम अब्बास धोकी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी शहादत बाद जेल बि भोॻिया। MRD तहरीक जो हिसो रहियो ऐं सहाफ़ती फ़र्ज़ बि निभाईंदो रहियो। ग़ुलाम अब्बास धोकी सहाफ़ियुनि सां गॾिजी नओं दिरो ऐं रतो दिरो में प्रेस क्लबनि जो बुनियाद पिणु रखियो हो। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नईं दिल्ली जो सीनियर सहाफ़ी ग़ुलाम अब्बास धोकी लाॾाणो करे वियो। ग़ुलाम अब्बास खे शुगर ऐं ब्लड प्रेशर वधी वञण करे फ़ॉलेज जो अटैक पियो। तफ़सील मालूम कंदासीं नईं दिल्ली मां आवाज़ जे रिपोर्टर मुमताज़ अली जाखरो खां। जी मुमताज़ अली, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल काए जवाब शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो वेझो साथी ऐं नओं दरो जो सीनियर तरीन सहाफ़ी ग़ुलाम अब्बास धोकी अॼु वफ़ात करे वियो आहे। ग़ुलाम अब्बास धोकीअ खे शुगर ऐं ब्लड प्रेशर वधी वञण करे फ़ॉलेज जो अटैक थियो हो, जे करे गिम्स अस्पताल गंबट में गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां हू दाख़िल हो, जिते हू मौत खां जड़ींदे ज़िंदगी जंग हाराए वियो आहे। संदसि ॿर गिम्स अस्पताल गंबट मां नओं दरो आंदो पियो वञे। नओं दरो जे ग़रीबाबाद महले में संदसि राज ते तॾो विछायो वियो आहे, जॾहिं त तदफ़ीन नओं दरो लॻोट संदसि ॻोठ सैदुदेर में कई वेंदी। ग़ुलाम अब्बास धोकी का जवान शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी शहादत बाद जेल भोॻिया। MRD तारीख़ जो हिसो पिणु रहियो ऐं गॾोगॾु सहाफ़ती फ़र्ज़ बि निभाईंदो रहियो। ग़ुलाम अब्बास धोकी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे दौरे हुकूमत में PT सिटी नओं दरो जो सेक्रेटरी पिणु रहियो, जॾहिं त नओं दरो ऐं रत दरो में हिन प्रेस क्लब जो बुनियादु पिणु विधो हो। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मुमताज़ अपडेट करण लाइ।